अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों ओठो पंहिंजी क़िस्मत ते मयार ॾींदो त मूं रबनि खे कॾहिं उतां वॾी ग़लती कई ऐं रबनि तव्हां ॾिसी चुका आहियो त रबनि घेरे में अची चुको आहे ऐं रबनि हितां हाणे निकिरी कोन सघंदो ऐं रबनि घेरे में अची वेंदो ऐं उन जे कमाल ख़ान ऐं रस हाकिम ख़ान उन जे पोयां आहिनि ऐं उनखे जल्द क़ाबू करे वठंदा ऐं रबनि खे अॻिते वञण जी वाट कोन ॾींदा ऐं रस गफ़ार ख़ान ॻोठ वारनि सां फ़ैसिलो करे ऐं ठाह कराईंदो, पर इहो ठाह कोन थी सघंदो छो जो रबनि खे हू मारण जी प्लानिंग ठाहींदा त पोइ रस गफ़ार ख़ान खे ख़बर पहुची वेंदो। पोइ रस गफ़ार ख़ान फ़ैसिलो कोन कंदो ऐं रस कमाल ख़ान पूरी कोशिशि कंदो ऐं हू सोचींदो त मां रबनि खे मारे छॾियां त हू रस गफ़ार ख़ान असां सां फ़ैसिलो कोन कंदो, उन करे रबनि खे कोन मारे सघंदा ऐं रबनि खे पकड़े पोइ फ़ैसिले लाइ हू सोचींदा रस कमाल ख़ान ऐं रस हाकिम ख़ान। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।